जंगी शाही मामा के ख़बर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ गजी शहर लॻे हालात जे ॻोठ अली मीरबर जे केतिरनि ई रहवासी मर्दनि तोड़े औरतुनि पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु बाअसर माण्हुनि जी ज़ियादतुनि तोड़े खेनि पंहिंजे घरनि मां बेदख़ल करण ऐं संदनि घर खे ड्राइण वारे अमल ख़िलाफ़ गजू शहर में हिकु एहतजाजी मुज़ाहिरो। मुतासिर ॻोठाणनि सोमार मेरबर, अहमद अली उर्स, उस्मान सिद्दीक, शशर मेरबर, ज़ुलेखा हाजरा ऐं मारवे जी अॻुवाणीअ में कंदे चयो त हू अबनि ॾाॾनि खां सरकारी भॼे ते ॻोठो आबाद करे रिहाइश पज़ीर आहिनि, पर उतां जे मक़ामी ज़मींदार अमीर पलीजो ऐं ॿियनि संदनि जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त बाअसर ज़मींदार अमीर पलीजो ऐं ॿियनि तरफ़ां संदनि घर ड्राहे खेनि ॻोठ मां लॾाइणु चाहे थो, जंहिं ॿोॾि दौरान सरकार तरफ़ां ड्रही वियल घरनि जे लाइ मिलियल रक़म मां हुननि हिक घर जी अॾावत कई, जेका पिणु ड्राहे पट करे खेनि लॾे वञण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हुननि आला अख़्तरनि खे अपील कई त नोटिस वठी खेनि इंसाफ़ फराम करे खेनि बेदख़ल थियण खां बचाए खेनि परेशान कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। होॾां सिंधु मल्ला फोरम जे अॻुवाननि ॾाॾा आदम गिंदरो, महमद अयूब मल्ला, महमद खान मल्ला, अब्दुल करीम अल्लाह बख्श मीरानी उर्स गिंदरो, ईदू मेरबर ऐं ॿियनि गजू लॻे ॻोठ अली मेरबर जे रहवासियुनि सां बाअसर माण्हुनि पारां कयल ज़ियादतुनि वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त हू मल्लाह बिरादरीअ सां का बि नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदा। बाअसर ज़मींदारनि मल्लाहनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जो अज़ालो न कयो त सख़्त एहतजाज कयो वेंदो। हुननि पिणु मुतासिर मल्लाहनि सां इंसाफ़ करे साननि थियल ज़ियादतुनि जो अज़ालो करण जी घुर कई।